वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ सूबाई एपेक्स कमेटी के इजलास में कोर कमांडर कराची, सूबाई घर वज़ीर इतलात ऐं कानून वारे सूबाई वज़ीरनि, चीफ सेक्रेटरी IG सिंध, घरू सेक्रेटरी AG सिंध ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान एपेक्स कमेटी मुतहदा बानी संदसि खानदान के नाले से मनसूब इमारतुनि ऐं रोडनि जा नाला तब्दील करण की मंजूरी ॾेई छॾी। इजलास के ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त शहर में 62 इमारतूं ऐं रोड मुतहदा बानी के नाले से मनसूब आहिनि। वडे वज़ीर चयो त नाला तब्दील करण वारो फ़ैसिलो काबीना मां अॻे ई मंजूर थी चुको आहे। इजलास में IG सिंध ऐं घरू सेक्रेटरी मदरसनि बाबति कानूनी मसवदे ते ब्रीफिंग ॾींदे चयो त वफ़ाक़ी सरकार ॿिनि बाबति कानून साज़ी करे रही आहे, पर अञा ताईं का बि अॻभराई न थी सघी आहे। सूबाई घर वज़ीर जो चवणो हो त वफ़ाक़ी सरकार मदरसनि में सुधारनि बाबति हिकु ॿ भेरा इजलास सॾाया, पर गॾिजाणी न थी सघी, जंहिं ते वॾे वज़ीर खेसि हिदायत कंदे चयो त वफ़ाक़ी घरू वज़ारत खे ॿुधायो त मदरसनि में सुधारनि बाबति कानून में देर करण ते एपेक्स कमेटी ॻणती जो इज़हार कयो आहे, तंहिं करे हिन मसइले खे जल्द उकलायो वञे। एपेक्स कमेटी में स्ट्रीट क्राइम कानूननि बाबति गौर वीचार दौरान तजवीज़ ॾिनी वई त स्ट्रीट क्राइम दौरान फायर कयो वञे त उनखे ATC जे ज़मरे में आंदो वञे। कराची में ॾोहनि जो रुझान वधी रहियो आहे, मोबाइल फुर दौरान बि गोली हली वञे थी। इजलास खे आगाही ॾींदे ॿुधायो वियो त जुडिशरी अकेडमी जी मुशावरत सां स्ट्रीट क्राइम में सुधारा आणे रहिया आहियूं, जंहिं ते वॾे वज़ीर चयो त जेका बि तरमीम करणी आहे कयो, पर हू चाहे थो त स्ट्रीट क्रिमिनल्स खे सख़्त सज़ाऊं अचनि। सख़्त सज़ाउनि बाबति कानूनी मसवदो ईंदड़ 2 हफ़्तनि अंदरि मोकिलियो वञे। इजलास दौरान सिंध पुलिस खे सिविल अथॉरिटी डिक्लेयर करण बाबति पिणु गौर वीचार कयो वियो। वॾे वज़ीर चयो त वफ़ाक़ी हुकूमत खे चयो आहे त सिंध पुलिस खे फॉरेन ऑर्डर 1951 में सिविल अथॉरिटी ॾिनी वञे। संदसि चवणो हो त हू उन बाबति पाण वफ़ाक़ी सरकार सां ॻाल्हाईंदो। एपेक्स कमेटी ATA तहत रेंजर्स खे डिटेक्शन अख़्तियार ॾियण जी तजवीज़ ॾींदे चयो त उन ते कानून साज़ी करणु चाहियूं था, जंहिं ते वॾे वज़ीर तजवीज़ सिंध काबीना में आणण जी हिदायत करे छॾी। इजलास दौरान वॾे वज़ीर IG सिंध खे हिदायत कंदे चयो त CPEC खां अलावा 2 रिथाउनि ते बि कमु कंदड़ चीनियुनि खे सिक्योरिटी ॾिनी वञे। चीनियुनि जी सिक्योरिटी बाबति SOP जोड़े उन ते अमल करायो वञे। एपेक्स कमेटी में मयारी नंबर प्लेट्स रजिस्ट्रेशन ते गौर दौरान इजलास खे ॿुधायो वियो त ॼाणायल कानून बाबति कमु मुकमिल थी चुको आहे। कारनि ऐं मोटरसाइकिलनि जूं नंबर प्लेट्स बिल्कुलु वाज़ह ऐं नुमाया जारी कयूं वेंदियूं। मोटरसाइकिलनि में ट्रेकर्स लॻाइण बाबति कमेटी में गौर दौरान घरू सेक्रेटरी काज़ी शाहिद परवेज़ ॿुधायो त मोटरसाइकिलनि में ट्रेकर्स लॻाइण बाबति कानून बणायो वियो आहे। ट्रांसपोर्ट खातो असेंबली मां तजवीज़ कयल कानून जल्द पास कराईंदो। एपेक्स कमेटी खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त सेफ सिटी रिथा ते नेब ख़दशनि जो इज़हार कयो हो, जंहिं करे सेफ सिटी रिथा देर जो शिकार थी वई। वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी खे हिदायत ॾींदे चयो त नेब सां ॻाल्हाए ख़दशा ख़तमु करे रिथा ते ॿीहर कमु शुरू कयो वञे। इजलास दौरान मुख़्तलिफ़ एजेंसियुनि वॾे वज़ीर खे मशवरो ॾींदे चयो त हीअ रिथा अहम आहे, उनखे बहितर नमूने लागू कयो वञे। शहर में स्ट्रीट किराए में ॿियनि ॾोहनि जो पतो लॻाइण ऐं ॾोहनि जी रोकथाम लाइ सेफ सिटी रिथा ज़रूरी आहे। एपेक्स कमेटी इजलास दौरान दरगाहुनि जी सिक्योरिटी, कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई ऐं बैंकुनि जी सिक्योरिटी समेत केतिरनि ई अहम मामलनि ते गौर वीचार कयो वियो। शब्बीर लाशारी, सिंध TV न्यूज़, कराची।